प्रिय विद्यार्थियों, बीए पार्ट थर्ड जो सच्चा सरमस जो चूंड कलाम जो अॼु पाण नओं कलाम शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो सिरो आहे मोहबत ऐं मोहबती। हिन में सच्चा सरमस ॿुधायो आहे त लाहौतियुनि जो गुज़र मोहबत जे मैदान मां आहे। हू हाल जा साहिब आहिनि, वटनि काल माना गुफ़्तगू माना वार्तालाप न आहे। संदन मन में मच पिया ॿरनि पर ज़बान ख़ामोश अथनि। हुननि खे नेणनि में निंड न आहे ऐं सारी राति सोज़ जी सुॾकनि में था गुज़ारनि। सामी ब्रह जो सबक़ शायदि निहाईअ आईअ खां सिखिया आहिनि। हुननि पंहिंजी हस्तीअ खे विसारे छॾियो आहे। इश्क़ जी अमानत इंसान खे ई अता थियल आहे। फ़रिश्ता माना देवताऊं बि इन ई बेबाह सौगात खां महरूम आहिनि माना वांझियल आहिनि। जिन मोहबत जी राह छॾे ॿी राह वरिती आहे, से हरगिज़ सच्चा सूफ़ी न थींदा। जिन सां इश्क़ गमज़ो माना पंहिंजो रिश्तो जोड़ियो आहे, से ॿियो को बि इल्मु नथा पढ़नि, न कि ॿिए कंहिं ख़्याल में था आणनि। हू हक़ जा नारा हणंदा वञो, सूरीअ ते माना फासीअ ते सिर ॾियनि था, क़ुर्बान कनि था। सचल खे इश्क़ जी सौगात अता थियल आहे, जा किन वक़्त माना क़िस्मत वारनि खे मिले थी। मोहबत जो बहर बेपाया आहे, जंहिंमां का बि कश्ती, बेपाया माना बिना आधार जे आहे, कश्ती माना ॿेड़ी पार नथी हले। कुल्ज़म माना समुंड कारो भार आहे, तमामु कारो आहे, जंहिंमें आशिक़ खे पंहिंजी हस्ती छॾणी आहे, पंहिंजो वजूद मिटाइणो आहे। ॿुधाए थो अॻिते त मोहबत जे मैदान मां लाहौती लॻनि, मोहबत जे मैदान मां सच्चा लाहौती लंघनि था। आहूती अरमान में घुमटिया घुमनि, उहे पंहिंजे ई अरमाननि में पंहिंजे ई वीचारनि में गुम आहिनि। लंघे हलिया हाल खां न की काल कहनि, उहे साम्हूं जेके उन्हनि जो अचे थियूं हालतूं, उन्हनि खे मुंहुं ॾींदा अॻिते वधंदा वञनि था। बाफ़ न ॿाहिरि विझनि मच मचा, उहे मुख मां उन्हनि खे केॾा बि कष्ट मुश्किलातूं अचनि थियूं, पर पंहिंजे मुंहं मां हिकु बाफ़ बि नथा कढनि, हिकु तिरविरो बि कान था कढनि, ऐं पंहिंजे मन में ई ॾींहं राति उन्हीअ जी यादि में तमामु घणो गुज़ारनि था। मच मचायो मन में बाफ़ न ॿाहिरि विझनि, वतन वेगाणो विरह में नेणे निंड, उहे निंड नथा कनि। सॾका से सोज़ मां, सॾका माना तमामु घणा सुॾका भरनि था। सुबुह जो असुर जो जॾहिं प्रभात वेले जो टाइम थींदो आहे, ओॾी महिल परमात्मा खे यादि करे तमामु घणो उनखे पुकारनि था। पंहिंजी परम पाण खे था परतो, पंहिंजो पाण ई परचनि था, पंहिंजो पाण ई उन्हीअ खे यादि कनि था। सिखियो सामियणनि, इहो सचल जेके जोगी आहिनि, इहो सॼो सबक़ु, इहो सॼो जेको आहे पाठ आईअ खां सिखियो आहे। इश्क़ इहो आईअ खां सिखियो सामियणनि, आशिक़ मथां आग में जे ओलारा ॾियनि। इहो जेको इश्क़ आहे सचनि जोगियुनि आईअ खां सिखियो आहे। आईअ जो मतिलबु हिते अथव त मतिलबु जे निहाईअ खां नी सिख मुंहिंजा सिपरी, जेका कपह जी जेका पूरी थींदी आहे न, उहा ॿरंदी आहे ऐं ॿाहिरि बाफ़ बि न कढंदी आहे, उनखे आई चइबो आहे। त इश्क़ इहो आईअ खां सिखियो सामियणनि, आशिक़ मथां आग जे ओलारा ॾियनि। आग जे मथां ओलारा, जीअं उन जे मथां ओलारा ॾींदा आहिनि, घुमंदा आहिनि, जीअं शमा हूंदी आहे, परवानो हूंदो आहे, त उन जे मथां परवानो घुमंदो घुमंदो आहे, पर उन जे बाहि में सड़ी वेंदो आहे, तॾहिं बि पंहिंजे मुख मां कुझु कोन कुझंदो आहे। त सचा आशिक़ बि जेके आहिनि, परमात्मा जे प्यार में अहिड़ो रुधल आहिनि, जो उन्हनि खे का बि मुसीबत अगरि अचे थी त उहे लेखे में बि की नथा लाहिनि। बंभड़ पाए इश्क़ में संपूरन सड़नि, अचियो पवन आड़ा में सिर जो सांग न कनि। मुसीबतनि में अचनि था, पंहिंजे सिर जी परवाह बि नथा कनि। लाइक़ लाल थियनि लहसी सुजी, उहे तमामु घणो कष्ट धारण करे, तमामु घणियूं मुश्किलूं, तमामु घणियूं तपस्याऊं करे करे लाइक़ु बणजनि था ऐं परमात्मा सां मिली हिकु थियनि था। नफ़े ऐं इस्बात खां ख़ासा ख़बरदार, उहे नफ़े ऐं इस्बात, नफ़े ऐं इस्बात जो हिते मतिलबु अथव त हक़ जी मस्तीअ खां सवाइ, हक़ खां सवाइ ॿी कंहिं बि हस्तीअ खे उहे नथा मञनि, ऐं रुॻो संदसि ई हस्तीअ खे मञनि था। आशिक़ सदाईं ख़ल्क़ जी खणनि मर्द मयार, उहे सचा आशिक़ जेके आहिनि, उहे हिन पिरजा जी मयार, उन्हनि जो जेको भार आहे, पंहिंजे मथे ते खणी घुमनि था ऐं उन्हनि खे सही सलाह ॾियनि था। सचा दीन धर्म खां बाका से बेज़ार,
हस्तीअ खे होशियार ओॾो अचनि कीन पंहिंजी हस्ती मिटाइण लाइ बि तयारु आहिनि ऐं दीन धर्म खां उहे ओॾो बि कोन था अचनि। उहे सभिनी धर्मनि में हिक ई प्रभुअ जो दर्शन कनि था। अध्यूं आदम नाया फलक ना आह फलकनि ख़्यालों अची ओचितो खलल विधो खलकनि। ख़्यालनि अची करे मुंहिंजे शैतान इंसान मुंहिंजी तपस्या में भंग विधो आहे, पर मां त पंहिंजे परमात्मा सां मिलियल आहियां। छा थो चए त अध्यूं आदम नाया फल्क नाह फल्कनि। फल्क माना हिते मीनिंग परवाह ऐं आसमान, सतनि आसमान जी बि परवाह कान्हे। मां त पंहिंजे प्रभुअ सां अहिड़ीअ तरह सां मिलियल आहियां। ख़्यालनि अची ओचितो शैतान इंसान मुंहिंजी तपस्या में अची करे खलल विधो आहे। नाए मुयसर मलकनि इहा अमानत सॾनि वॾनि फ़रिश्तनि खे, राजाउनि खे बि इहा इश्क करणु, परमात्मा सां इश्क करण जी जेका सौगात इंसान खे अता थियल आहे, उहा वॾनि वॾनि फ़रिश्तनि, राजाउनि, महात्माउनि खे बि कीन मिलियल आहे। इन्हीअ करे अगरि केर बि शैतान मुंहिंजी तपस्या खे भंग करण जी कोशिशि करे थो त भले करे, पर मां त पंहिंजो पाण खे प्रभुअ सां मिलाए चुको आहियां। उन्हीअ में मूंखे केर बि भंग विझी कोन सघंदो। त इहे पाण 5 बंद अॼु कयूं था। नेक्स्ट जेका आहे पॉइंट सुभाणे खणी ईंदासीं, सेकेंड भाग।